कंदासीं सिंध जी गुलूकार इंतिहाई बहितरीन लेडीज़ गुलूकार दोस्तों फ़ाइज़ा अली जी ज़िंदगी के बारे में गाल कंदासीं तो फ़ाइज़ा अली केर ऐं किथां जी आहे दोस्तों ऐं अब्दुल हमीद सां छो शादी कई ऐं हिन वक्त जेके मीडिया ते ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि त अब्दुल हलीम खां जेको आहे सो अलॻदगी इख्तियार कई आहे फ़ाइज़ा अली छा इन में हक़ीक़त आहे छा कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि दोस्तों कुछ फ़ाइज़ा अलीअ जूं नाज़िबा वीडियो ऐं तस्वीरूं बि वायरल आहिनि हिन वक्त फेसबुक ऐं यूट्यूब ते इन्हनि में केतिरी हक़ीक़त आहे मुकमल तफ़सीली ॻाल्हि कंदासीं फ़ाइज़ा अली दादूअ जी रहाकू आहे दोस्तों ऐं फ़ाइज़ा अली जेको आहे सो मिठड़े मौलाईअ सां डुइट में भी खोड़ सारा सॉन्ग कया दोस्तों फ़ाइज़ा अली जूं अफेयर जूं ॻाल्हियूं मिठड़े मौलाई ऐं ॿिया खोड़ जेके अदाकार आहिनि उन्हनि सां बि विच में हलियूं सरगर्म थियूं फेसबुक ते लेकिन छा इन्हनि में केॾी हक़ीक़त आहे दोस्तों मुकमल तफ़सीली ॻाल्हि कंदासीं फ़ाइज़ा अली 32 सालनि जी उमिरि में हिन वक्त जेको आहे सो कराची बेरा टाउन में रहाकू आहे ऐं फ़ाइज़ा अली ज़ात जी सोलंगी बिरादरीअ सां तालुक़ु रखे थी दोस्तों फ़ाइज़ा अली सिंध जी एक बेहतरीन गुलूकार है जेका नंढी उम्र में ही दोस्तों जेको आहे सो पंहिंजी गुलूकार जी तरफ़ ऐं पंहिंजी बुलंदियुनि जे तरफ़ जेको आहे सो अञा ताईं मौजूदु आहे दोस्तों छा अब्दुल अली हमीद सां शादी करण खां पोइ छा हिन वक्त फ़ाइज़ा अली गुलूकारी करे थी छा उनखे ॻाइण जो इख्तियार आहे या न आहे दोस्तों मुकमल तफ़सीली वीडियो हिन में तव्हांखे ॿुधाईंदासीं दोस्तों फ़ाइज़ा अलीअ जी वालदा ऐं फ़ाइज़ा अली जी फुफड़ ऐं ॿी बि जेको आहे सो हिकिड़ी आहे कुराड़ी हिननि जी ॻाइण सां मुख़्तलिफ़ हुयूं दोस्तों उहे बि ॻाइण वॼाइण जे माना जेको आहे सो राॻीदड़ ई हुयूं ऐं उन खां पोइ फ़ाइज़ा अलीअ खे बि नंढे हूंदे खां ई ॻाइण वॼाइण जो शौक़ु हूंदो हो दोस्तों मिठड़ो मौलाई इहो गुमान कयो वेठो आहे पंहिंजे नज़र में त फ़ाइज़ा अलीअ खे मूं ई कामयाबु करायो ऐं मुंहिंजे करे फ़ाइज़ा अलीअ खे एतिरी इज़त मिली लेकिन इहा ॻाल्हि बिल्कुलु ग़लति आहे फ़ाइज़ा अली हिकु बहितरीन सिंध जी गुलूकार आहे दोस्तों हिकु नंढी उमिरि में बहितरीन हुनखे इज़त ॾिनी सिंध वासियुनि ऐं हुनखे बहितरीन मोट मिली सिंध मां दोस्तों ऐं उन खां अलावा अब्दुल हलीम सां अब्दुल हमीद सां छा हुनजी तलाक जूं ॻाल्हियूं हलनि पियूं छा उहे नाराज़गी तलाक थी वई आहे छा दोस्तों इन ॻाल्हियुनि में का बि हक़ीक़त कान्हे का इहे सिर्फ़ु अफ़वाहूं आहिनि ऐं हो पाण में ज़ाल मुड़ुस ख़ुशि आहिनि ऐं कुझु विच में ॻाल्हियूं ईअं बि हलनि थियूं त फ़ाइज़ा अली पंहिंजे मुड़ुस खां ख़फ़ा रहे थी उहा छाजे करे रहे थी कहिड़ी ॻाल्हि इंशाअल्लाह नेक्स्ट वीडियो में तव्हांजे लाइ खणी ईंदासीं ऐं सिंध जी बहितरीन फ़ाइज़ा अली हिकु गुलूकार आहे दोस्तों ऐं मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त जेको मिठड़ो मौलाई आहे उहो बि फ़ाइज़ा अलीअ जे करे मशहूरु थियो छाजे करे फ़ाइज़ा अलीअ डुइट करे खोड़ सारा एल्बम कया मिठड़े मौलाई सां इन जे करे कई त जीअं हिन खे अॻिते वधायो वञे ऐं मिठड़ो मौलाई वरी छा कयो त वरी मुमताज़ मौलाई वांगुरु जेको आहे सो पंहिंजो किरदारु खणी पियो अचे मार्केट में मशहूरु थियणु पियो चाहे लेकिन ईअं न थी सघियो दोस्तों इहे सभई अफ़वाहूं ग़लति हुयूं ऐं फ़ाइज़ा अलीअ जे ज़िंदगी जे बारे में नेक्स्ट वीडियो बि ॼाणणु चाहियो था त असांजे चैनल खे सब्सक्राइब करे ऐं सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो लाज़मी ॾींदा मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में तेसिताईं ॾींदा इजाज़त अल्लाह निगहबान।